अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो, कहाणियूं, लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियों जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त 19। कहाणी हिन जग में। पुराणी स्टेशन वेगन असांजे घर ॿाहिरां अची बीठी। डॉक्टर हीरानंद पंहिंजे लकुड़ जे आधार ते वेगन मां ॿाहिरि आयो। मूंखे सॼे पुछियाई, पिणे आहे? मूं कंधु लोॾे हा कई त चयाई, जल्दी वठी अचीसि। खेसि कमरे में विहारे मूं ॾांहुंसि हैरत मां ॾिठो, पोइ पाण ॾांहुं ऐं पंहिंजनि कपिड़नि ॾांहुं ॾिठमि। मूंखे अछी पतलून, अछी कमीस ऐं क्रिकेट जो बूट पातल हो। हूअ डॉक्टर मुंहिंजे जिस्म ते अहिड़ा कपिड़ा ॾिसी ख़ूब ठठोलियूं कंदो। गौर सां निहारियुमि त डॉक्टर परेशान ॾिसण में आयो, कंहिं ऊन्हे वीचार में गल्तान हो। गुज़िरियल हफ़्ते बम्बई वञण खां अॻु बाबा सां मिलण आयो हो। तॾहिं बि मूं ते ख़ूब चिथरियूं कयूं आई। पुछियो आई, मैच तां मोटियो आई? हा चाचा, असीं पुख़्ती पोज़ीशन में आहियूं। बाबा चयो, काल्ह हिन जो फोटो अख़बार में आयो हो, पंहिंजे कॉलेज तरफ़ां सेंचुरी कई आई। हा चाचा, मूं 140 रन्सूं कयूं हुयूं। 140 रुपया कमाए ॾेखार त ख़बर पवे। हिननि सुकियुनि रन्सुनि बंसुनि मां कुझु न वणंदो ई। मां त खामी वियुसि। संदे चयुमि, हिन साल मां कराची यूनिवर्सिटी क्रिकेट टीम जो कैप्टन बि थींदुसि। साॻी चरियाई, अड़े भूख, कैप्टन थींदे त को तीर त कोन हणंदे। हिकु 8-10 रुपए वारो कप, हिकु ब्लेज़र ऐं हिकु सेंचुरी, बसि टका त न कमाईंदे। डॉक्टर साहब, मुंहिंजे हिन पुट खे त फ़क़ति क्रिकेट जो शौक़ु आहे, पंहिंजनि वॾनि भाइरनि वांगुरु बिज़नेस माइंडेड वापारी नाहे। हिकु ॾींहुं ज़रूरु पछताईंदो। तव्हां बि त खेसि आर्ट्स खणाई आहे, मुंहिंजनि ॿारनि वांगुरु का टेक्निकल लाइन खणायोसि हा त सिखे बि हा त कमाए बि हा। हिन जे मथे में उठ आहे। चयाई, मां MA करे कंहिं कॉलेज में पढ़ाईंदुसि, क्रिकेट खेॾंदुसि ऐं ड्रामनि में कमु कंदुसि। बेवकूफ़ी, निज बेवकूफ़ी। हिन सनती हुनरी दौर में उहे ॻाल्हियूं चरियाईअ जूं निशानियूं आहिनि, पर हिन खे केरु सम्झाए। हेॾां अचु। डॉक्टर साहब मूंखे पंहिंजे साम्हूं विहारींदे चयो, मंघे विश्ने खां सबक़ु सिख। ॿिन्हिनि मां को बि क्रिकेट टीम जो कैप्टन न हो, ड्रामनि में बि कमु न कयाऊं। अॼु ॿई लंडन में हज़ारे पाउंड कमाइनि था ऐं हिंदुस्तान में बिज़नेस कनि था। फल बि त मिलियो अथनि। ॿिन्हिनि जा सहुरा करोड़पति आहिनि, शादीअ में जाम रुपया मिलिया अथनि। उहो रिवाज असां मुस्लमाननि में बि ज़ोर वठंदो थो वञे। अॼु क्रिकेट जे कढ पियो आहे त पोइ न मिलंदसि जोइ, न मिलंदसि वॾो घराणो सहुरो। ॿिन्हिनि जे दलीलनि आॾो हाराईंदे चयुमि, दुनिया में दौलत ई सभु कुझु न आहे। आहे, डॉक्टर साहब ज़रे घटि रड़ कई। दौलत ई सभु कुझु आहे। इज़त, आबरू, नालो, नामूस सभु दौलत सां आहे। मुंहिंजो 3 नंबर पुटु गोबिंद लंडन मां मैकेनिकल डिग्री वठी बम्बईअ मस पहुतो आहे त हिन लाइ रिश्ता बि अचण लॻा आहिनि। 1.5 लख जी आछ बि आई आहे, पर मां वॾी मूड़ीअ लाइ तरसियल आहियां। सॼो हिन अड़बंग खे बाबा चयो। मां गोबिंद जी ॻाल्हि पकी करण लाइ सुभाणे बम्बई वञी रहियो आहियां। ॻाल्हि बीहारे वात मिठो कराए कराची मोटी ईंदुसि। ऐं कमला जो छा था करियो? गुज़िरियल महीने कमला 30 सालनि जी थी आहे। भॻवान जी कृपा सां मथनि रास जो मनोस असर मथांसि ख़तमु थियो। उहा ॻाल्हि मूं लाइ अजीब हुई। पुछमि, साईं, इंसान जी क़िस्मत गिरहनि जे हथ में आहे छा? तूं त सफ़ा चरियो आहीं भाई, डॉक्टर साहब वराणियो। महाराज चयो हो त कमला जी शादी जेकॾहिं 30 जे ॼमार खां अॻु थी त पोइ मथनि रास जो मनूस असर करे पाण मरी वेंदी या संदसि पति मरी वेंदो। ईअं आहे छा? तोखे बेट बाल जे ठूठा खां सवाइ ॿी का ॼाण बि आहे? मां माठ थी वियुसि। बाबा चयो, पर डॉक्टर साहब
छोकिरीअ लाइ 30 साल तमामु वॾी उमिरि आहे। माण्हुनि जो वात बंदि करण लाइ मूं वटि लखे रुपया आहिनि। 30 साल लखे रुपयनि में ॿुॾी वेंदा, अॻो पोइ कमला जी ॻाल्हि बि करे मोटंदुसि। पर डॉक्टर साहिबु बम्बईअ खां मोटियो त उदास हो। कमरे में दाख़िल थींदे बाबा संदसि परेशानी जाचे वरिती। हिकदमि पुछियईं, छो ख़ैर त आहे? हा ख़ैर आहे। घुट ऐं उदासी डॉक्टर साहिब जे मुंहं मां ज़ाहिर थी रही हुई। गोविंद जी ॻाल्हि बि बीठी छा? बीठी कमला जी, उन लाइ फ़िक्रमंद आहियां। छो वॾी उमिरि ते एतिराज़ु कयूं छा? वॾी उमिरि जी थी त छा आहे, मुंहिंजी धीअ सुहिणी आहे, सुलछणी आहे। 1 लख में त काणियूं कोजियूं बि खॼी वेंदियूं आहिनि। त पोइ 1 लख रोक ॾियण जी ॻाल्हि आहे, से त तव्हां ॾियणा कया हुआ? हा ॾियणा कया हुअमि ऐं मिलिया बि अथव। त पोइ परेशान छो आहियो? मिलिया अथमि, हिते पाकिस्तान में मिलिया अथमि। छा? हिते पाकिस्तान में लख मिलिया अथमि, कमला जी शादी हिंदुस्तान में थींदी। ॻाल्हि त बराबरि मुंझाईंदड़ आहे। उन मुंझ में मुंहिंजो साहु ॿुसाटिजी रहियो आहे। डॉक्टर साहिबु वॾो साहु खयूं। विशने ऐं मंगे खां घुरी ॾिसो आहे। संदन सहुरा करोड़पति आहिनि। ॿई अखियूं फेरे छॾींदा छा? डॉक्टर अखियूं पूरे छॾियूं। पंहिंजो लकुण आङिरियुनि में फेराईंदे वराणियाई, मंगे मोटर जे पुर्ज़नि जो दुकानु खोलण जो इरादो कयो आहे। विष्णु रक़म बिज़नेस में लॻाईंदो। बाबा वधीक कुझु न चयो। कमरे में मुकमिल ख़ामोशी रही। डॉक्टर साहिबु लकुण ते ज़ोर ॾेई उथी बीठो। संदसि उमिरि अॻु खां वॾी महसूसु थी रही हुई। अॻु वांगुरु फुर्त बि न थे ॾिठो। चयाईं, मां वञा थो। बाबा उथंदे चयो, अॼु राति मां तव्हां वटि ईंदुसि, सोचींदासीं, अलाह कंदो का राह ठिकरी ईंदी। बाबा खेसि वेगन ताईं छॾण वियो। डॉक्टर साहिबु फुटबोर्ड ते क़दम रखंदे चयो, दौलत सां सभु कुझु थी सघे थो, पर वक़्त जी चिंता आहे। कमला जी उमिरि जे अञा बि वधी वेई त रक़म में वधीक घुरंदा। बिज़नेसमैन छोकिरो हथनि मां निकिरी वेंदो। उमिरि वॾी, मूड़ी घटि, सुठो वर वरी हथु न ईंदो। डॉक्टर साहिबु बाबा सां हथु मिलाए हलियो वियो। बाबा अंदरि आयो। मूं ॾांहुं ॾिठाई, मुंहिंजी भेट ॾांहुं ॾिठाई ऐं पोइ कंधु झुकाए ॻोरनि क़दमनि सां पंहिंजे कमरे तरफ़ हलियो वियो। 1965 ईस्वी।